हज़रत शेख सलीम चिश्ती रहमतुल्लाह अलैह। हज़रत शेख सलीम चिश्ती रहमतुल्लाह अलैह मार्फत इलाही जा राज़दार ऐं इल्हामी इल्म सां मालामाल हुआ। पाण समूरी उमिरि माण्हुनि खे दीनी ऐं रूहानी इल्म सां सैराब कयाऊं। संदन वॾड़ा असुल एवधन इंडिया खां हिजरत करे लुधियाना में आया ऐं उतां हिजरत करे दिल्ली पहुता। दिल्ली में कुछ अरसो रहण खां पोइ वरी फतेहपुर सेकरी लॾे आया ऐं मुस्तक़िल तौर उते रहण लॻा। संदन नसब हज़रत बाबा फरीदुद्दीन मसूद शकरगंज जन जी औलाद सां मिले थो। संदन वाले जो नालो बहाउद्दीन आहे। आबिद ऐं ज़ाहिद शेख मूसा संदन वॾो भाउ आहे। संदन विलादत मुबारक दिल्ली में ज़िंदा पीर भरसां 884 हिजरी में थी। संदन विलादत जी तारीख़ में कुछ रावियनि खे इख्तिलाफ़ आहे। किन जायुनि ते संदन विलादत जो साल 897 हिजरी लिखियो वियो आहे। संदन असुल नालो शेख सलीम चिश्ती आहे। लक़ब अरबुस्तान में खेनि शेखुल हिंद जे नाव सां सुञातो वञे थो। नंढपिण जी हिकु करामत मशहूर आहे त पाण दुनिया में ईंदे ई सजदो कयाऊं ऐं उन सजदे जे करे संदन पेशानी में चांवर जो दाणो चुभी वियो, जंहिंजो निशान समूरी उमिरि पेशानी ते रहियो। पाण अञा बालकपण में हुआ जो संदन वालिदैन हिन जहान फ़ना खे छॾे विया। संदन परवरिश ऐं तरबियत वॾे भाउ शेख मूसा कई। थोरो वॾो थियण खां पोइ हज़रत शेख सलीम चिश्ती तालीम ऐं सैर सफ़र जे लिहाज़ खां वॾे भाउ खां इजाज़त घुरे त हू खेनि मोकल ॾे त पाण फतेहपुर सेकरी खां ॿाहिरि निकिरी दुनिया ऐं जहान खे ॾिसनि। पर संदन वॾे भाउ शेख मूसा खेनि घर छॾण खां रोकियो ऐं जवाज़ ॾिनऊं त शेख मूसा खे जीअं त को औलाद कोन्हे, उन करे पाण संदन औलाद या आहे ऐं खेनि अकेलो करे न वञे। जंहिं ते हज़रत सलीम चिश्ती रहमतुल्लाह अलैह जन चयो त तव्हां मायूस न थियो, जल्दी ख़ुदा पाक तव्हांखे पुट जो औलाद अता फ़रमाईंदो। ऐं नेठि 9 महीननि खां पोइ शेख मूसा जे घर पुट जो औलाद थियो। जॾहिं संदन वॾे भाउ जे घर में पुट पैदा थियो त पाण भाउ खां मोकल वरिताऊं ऐं सैर सफ़र ते निकिरी पिया। फतेहपुर सेकरी खां निकिरी सरहंद पहुता ऐं उते वॾे आलिम ऐं मुत्तकी बुज़ुर्ग शेख अमजदुद्दीन खां ज़ाहिरी इल्म पढ़ियाऊं। जंहिं वक़्तु पाण सरहंद में पढ़ी रहिया हुआ त उतां कॾहिं कॾहिं हिकु ॻोठु बदाले ॾांहुं वेंदा हुआ, जिते हज़रत शेख ज़ैनुल आबिदीन चिश्ती जन जो आस्थानो हो। पाण उन बुज़ुर्ग जी मज़ार मुबारक ते वञी हाज़िरी ॾींदा हुआ ऐं उतां फैज़ ऐं बरकत हासिल कंदा हुआ। ज़ाहिरी इल्म जे हासिलात खां पोइ पाण घुमंदा फिरंदा 931 हिजरी में हुरमैन शरीफ़ पहुता। कुझु अरसो मके शरीफ़ में तरसण खां पोइ मदीने शरीफ़ आया। कुझु अरसो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरींदा रहिया। पोइ खुरासान, बसरा, शाम खां थींदा अरब ऐं अजम जा मुल्क घुमंदा वापसि पंहिंजे अबाणे ॻोठु फतेहपुर सेकरी पहुता। फतेहपुर सेकरी में हिकु ख़ानकाह तयारु करायाऊं, बाग़ पोखियाऊं, खूह खोटायाऊं ऐं पोइ गोशा नशीन थी इबादत, रियाज़त ऐं मुजाहिदे में मशगूल थी विया। घुमण फिरण वारे दौर में पाण खोड़ सारनि आलमनि, मशाइखनि ऐं वलियनि सां मिलिया। ख़ासि तौर ते पाण हज़रत शेख इब्राहिम चिश्ती रहमतुल्लाह अलैह जे हथ ते बैत कयाऊं ऐं संदन ख़िदमत में रही खिलाफ़त जो शर्फ़ हासिल कयाऊं। हेमू बकाल जे हमलनि में शोरश जे करे हिकु भेरो ॿीहर खेनि वतन खां ॿाहिरि वञिणो पियो ऐं पाण 962 हिजरी में बैतुल्ला शरीफ़ पहुता ऐं घुमंदा फिरंदा 976 हिजरी में वापसि वतन पहुता। आम माण्हुनि खां सवाइ वक़्त जा अमीर, कबीर ऐं वज़ीर तोड़े बादशाह संदन मुअतक़द हुआ। शेर शाह, सलीम शाह ऐं अकबर शाह संदन ख़ासि अक़ीदतमंद रखंदड़ हुआ। संदन ख़ासि ख़लीफ़नि में हज़रत फ़र्ज़ंद शेख बदरुद्दीन, जेको संदन विसाल खां पोइ सजादा नशीन बणियो। उनखां सवाइ सैयद मोहम्मद वली, शेख महमूद शामी, शेख रजब अली रहमतुल्लाह अलैह, शेख अब्दुल वाहिद रहमतुल्लाह अलैह, शेख इमाम सरहंदी रहमतुल्लाह अलैह, सैयद हुसैन रहमतुल्लाह अलैह, शेख याकूब रहमतुल्लाह अलैह, शेख कबीर रहमतुल्लाह अलैह, शेख कमालुद्दीन रहमतुल्लाह अलैह, शेख फ़तहुद्दीन शामिल आहिनि। पाण सीरत तोड़े सूरत जा साहिब कमाल बुज़ुर्ग हुआ।
शरीयत तोड़े तरीक़त में माण्हुनि जी रहनुमाई फरमाईंदा हुआ। नमाज रोज़ो तालीम ऐं तबलीग संदन ख़ासि मशग़िला हुआ। माण्हुनि खे शरीयत जे ख़िलाफ़ अमल खां रोकींदा हुआ। संदन हिकु कौल मशहूरु आहे त दरवेशनि जे हॾनि में इश्क इलाही सबबु खोड़ सारा सोरा कोन्ह आहिनि। संदन करामत मशहूरु आहे त शहनशाह अकबर खे पुट जो औलाद कोन हो। हिकु ॾींहुं अकबर बादशाह खेनि औलाद जे लाइ दुआ लाइ अर्ज़ु कयो। पाण कुझु देरि मराकबे में हलिया विया ऐं पोइ अकबर खे चयाऊं त तुंहिंजी तक़दीर में पुट जो औलाद कोन्हे। अकबर बादशाह जवाबु ॾिनो त मां ॼाणा थो त मुंहिंजी तक़दीर में पुट औलाद कोन्हे। उन लाइ त अव्हांखे अर्ज़ु कयो अथमि त मूं लाइ ख़ुदा खां दुआ घुरो त पुट जो औलाद थिए। हज़रत जन अकबर जे उन जवाब खां ख़ुशि थिया ऐं वरी कुझु देरि मराक़बो करण बाद फरमायाऊं त हिन मुल्क ते राजपूतनि जी हुकूमत वॾे अरसे ताईं हलंदी। ठीकु आहे, सुभाणे तूं पंहिंजी ज़ाल खे मुंहिंजी बीबी ॾांहुं मोकिलिजांइ। जॾहिं बादशाह बेगम संदन घर आई, पाण उन लाइ ख़ासि दुआ घुरियाऊं ऐं उनखे चयाऊं त जेको ॿारु ॼमे उन जो नालो सलीम रखिजो। ऐं ईअं अकबर बादशाह खे पुटु ॼाओ त उन जो नालो शहज़ादो सलीम रखियो वियो, जंहिंखे प्यार मां शेखू बाबा चवंदा हुआ। अहिड़ी तरह पाण पंहिंजी समूरी उमिरि अमीर तोड़े ग़रीब जी दीनी तोड़े दुनियावी ख़िदमत कंदा रहिया ऐं 27 रमज़ान 979 हिजरी में हिन जहान फ़ना खे छॾे बका जे जहान ॾांहुं विया। संदन मज़ार मुबारक अॼु बि फतेहपुर सेकरी में ख़ासि आम लाइ ज़ियारतगाह आहे।